नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ भिटशा भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार टालर मोटरसाइकिल ते चढ़ी वई है, जंहिंजे नतीजे में 2 मासूम ॿारनि समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में 35 वर्ष जो मुबारक अली सोलंकी, 40 वर्ष जो मरियम सोलंकी ऐं मासूम ॿार साइमा ताहिरा सोलंकी शामिल है। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते भिटशा जे रूरल हेल्थ सेंटर पहुचायो वियो। नाज़ुक हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मी औरत 40 वर्ष जी मरियम ज़ाल मंजूर सोलंकी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई है। फ़ौती औरत ऐं ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ उॾेरो लाल सां आहे, जेको उॾेरे लाल खां हाला जेल ते कैदी मंजूर सोलंकी सां मुलाक़ात लाइ वञी रहिया हुआ त भिटशा वेझो क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो है। फ़ौती औरत जूं 2 टंगूं तेज़ रफ़्तार टालर चिपाटजी छॾियूं हुयूं, जंहिंखे नाज़ुक हालत में हैदराबाद नियो वियो, जिते हू फ़ौत थी वियो, जॾहिं त ॿिन्ही ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ है। भिटशा पुलिस टालर के पंहिंजी तहवील में वठी छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।